बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह पाक असां सभिनी मुसलमाननि खे मके ऐं मदीने पाक जी हाज़िरी नसीब करे। हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त जेके हाजी हज ते वञनि था या उमरो अदा करणु वञनि था माण्हू त महिरबानी इहा कयो त उते जेके वञो था त मसइला जेके आहिनि से यादि रखो। ऐं घणा माण्हू असांजा हाजी सगोरा या उमिरे ते वञण वारा माण्हू जेके उमिरो अदा करणु वञनि था पोइ नमाज़ पढ़ी करे पोइ उते मस्जिद नबवी आहे या मको पाक आहे, उन जे मस्जिद में उन हरम पाक में टच मोबाइल पिया हलाइनि, इंटरनेट पिया हलाइनि, सोशल मीडिया पिया हलाइनि। जंहिंमहिल इंटरनेट ते सभु शयूं सुठियूं कोन हूंदियूं आहिनि, के शयूं ख़राबु हूंदियूं आहिनि, के शयूं सुठियूं हूंदियूं आहिनि। त मदीने मके पाक में वञी करे टच मोबाइल जे पोयां हूंदा आहिनि। त महिरबानी इहो कयो तव्हां उते विया आहियो उन अल्लाह जे कामिल घरनि जो दीदार करणु ऐं प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुंबद ख़िज़रा जो दीदार करणु। त हिन दुनिया वारी सोशल मीडिया टच खे फिटो कयो ऐं कुझु मसइला यादि कयो। मस्जिद नबवी जो अदब कयो, मके पाक जो अदब कयो ऐं मदीने पाक जो अदब कयो। उते जी न्याणी जो हर हिकु जो अदब ऐं एतिराम कयो। असांजा मुसलमान उमिरो करे ईंदा आहिनि पर हिते ईंदा आहिनि पोइ न नमाज़ न क़ुरान। हाजी इलाही काफ़ी अहिड़ा आहिनि जेके वेंदा आहिनि पोइ हिते दुनियादारी में गिलाखोर में माल मेड़ में इहो हूंदो आहे। अल्लाह से सभिनी हिदायत फरमाए। कुझु मसइला ज़हनशीन कयो। मसइलो जे वक़्तु बि मस्जिद नबवी में अचे त इतिकाफ़ जी नियत सां रहे। मसइलो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हर वक़्तु सलाम पेश करे। बहितर आहे त हर नमाज़ बैदि सलाम पेश करे। मसइलो जॾहिं हुजरे मुबारक खां साम्हूं लंघे, मस्जिद अंदरां लंघे या ॿाहिरां लंघे, कुझु देरि बि सलाम अर्ज़ु करे पोइ अॻिते लंघे। मसइलो मदीने पाक में रोज़ा सदका ऐं इबादतूं कसरत सां करे। मसइलो मदीने ऐं मके पाक जे रहवासियुनि मां कंहिंजो बि फ़ैल ग़ैर शरई ॾिसे त उन ते पंहिंजो को बि ध्यानु न ॾिए, छो त महबूब जी पाड़ेसरी ऐं हमवतनी हुजण करे थी सघे थो उन्हनि खे माफ़ी मिली सघे। मस्जिद नबवी में 40 नमाज़ूं पढ़जनि। हदीस पाक में आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जंहिं शख़्स मुंहिंजी मस्जिद में 40 नमाज़ूं पढ़ियूं त उनखे बाहि मुनाफ़िकी ऐं अज़ाब खां छुटकारो मिलंदो। त इन्हनि शयुनि जो थोरो नोट कयो। असांजा जेके हाजी सगोरा वञनि था या उमिरो अदा करणु जेके बि दोस्त हज़रात वञनि था पोइ उनखे उहे कलमे व लफ़्ज़ जेके लब्बैक अल्लाहुम्मा इहे बि लफ़्ज़ कोन ईंदा आहिनि। एहराम ॿधण जी फज़ीलत न आहे, एहराम खे ॿधबो आहे पोइ ॿियनि खे वरी जांचे पोइ ॿधंदा आहिनि। त हाणे जेकॾहिं मसइला असांखे ईंदा त एहराम कीअं ॿधबो आहे, एहराम में कहिड़ियूं शयूं मना आहिनि, एहराम में कहिड़ियूं शयूं जाइज़ आहिनि, एहराम कहिड़ियुनि शयुनि ते वाजिबु थिए थो ऐं छा करणु घुरिजे, तवाफ़ कीअं कजे, तवाफ़ कहिड़ी जॻह ते करिजे, मदीने पाक में किथे नमाज़ पढ़िजे, मस्जिद नबवी जो अदब छा आहे। त अहिड़ियूं पॉइंटूं हाजिन सगोरनि खे या जेके उमिरे ते वञनि था उन्हनि खे ज़हन में हुजणु खपे। पोइ हाणे इहो न त असां वटि माल मिल्कियत आहे, हितां वञूं था उमिरे ते सऊदी अरब में, पोइ मके पाक में पाण वीडियो कॉल कयूं, हिते पाकिस्तानी ख़ुशि त उमिरे ते वियो आहे ऐं हुते जेका असांजा पाकिस्तानी सो टच मोबाइल पिया हलाइनि, पोइ मस्जिद नबवी में गाना चालू ऐं इलाही कहिड़ा अहिड़ा मसइला पेश शुरू सभु शइ त म्यूज़िक वारा सिस्टम इहे सभु शुरू आहिनि। त अल्लाह सी उन्हनि खे हिदायत ॾे, हाजी सगोरनि खे हथ ॿधे रस्तो करियां ऐं उमिरे वारनि खे रस्तो करियां त मदीने ऐं मके पाक जे हदुनि में थोरो अदब जो तक़ाज़ो कयो। उते अदब कयो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी जॻह आहे त उते पंहिंजो ख़्यालु कयो। उते मोबाइल खे घटि तवजो ॾियो। जेकॾहिं तव्हां लाइव जे ज़रिए कंहिंखे काबतुल्लाह ॾेखारियो था, भले ॾेखारियो, एतिराज़ कोन्हे, पर महिरबानी कयो इंटरनेट फेसबुक ते ॻण खां बाद में काबतुल्लाह साम्हूं आहे, होॾां इंटरनेट में गंद किचिरो हले पियो सोशल मीडिया ते। अल्लाह से सभिनी मुस्लमान खे हिदायत फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।